इस्लामकोट तालके जी पोलिंग स्टेशन से सरकारी मुलाजिम बदमस्त वडेरे पारा मांठी पोलिंग स्टेशन के प्रिजाइडिंग ऑफिसर डॉक्टर घनश्याम ते तशद्दुद करण ऐं तज़लील करण खिलाफ पीएमए थरपारकर जो अॼु हंगामी इजलास सिविल अस्पताल मिठी में थियो, जंहिंमें फ़ैसिलो कयो वियो त अॼु सिविल अस्पताल मिठी समेत तालके लेवल ते ओपीडी जो बाइकॉट करे बाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी एहतजाज रिकॉर्ड करायो वेंदो। उन सिलसिले में सिविल अस्पताल मिठी, रूरल हेल्थ सेंटर इस्लामकोट, तालके अस्पताल छाछरो समेत मुख़्तलिफ़ अस्पतालुनि में ओपीडीज़ जो बाइकॉट कयो वेंदो ऐं बाहुनि ते कारियूं पटी ॿधी एहतजाज रिकॉर्ड कराईंदे चयो त असीं पीएमए चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट इलेक्शन कमीशन पाकिस्तान ज़िले इंतज़ामिया खां मुतालबो था करियूं त हुन बदमस्त वडेरे ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल करे कानूनी क़दम खंयो वञे। जेकॾहिं असांजा मुतालबा न मञिया विया त एहतजाज जो दाइरो अञा वधीक वधायो वेंदो।